अपडेट कनासी कराची खास सीनियर सूबाई वजीर शर्जील इनाम मेमन की सदारत हेठ आला सतही इजलास हुआ है। इजलास में मुख्तलिफ पैदावारी इदारन अमन रवादारी समाजी हम आहंगी के हथी ॾियण ते ज़ोर मीडिया इंडस्ट्री जो तामीरी ऐं मुस्बत समाज लाइ ताक़तवर किरदार आहे। शर्जील इनाम मेमन जो चवणु आहे त असांखे असराइते ऐं ज़िम्मेवार मवाद जी तख़लीक़ ज़रिए इंतहा पसंद बयाननि जो मुक़ाबिलो करणो आहे। असांजो मक़सदु इतिहाद हुबुल वतनी ऐं सक़ाफ़ती शऊर खे फ़रोग़ ॾियणु आहे। अवां सां ख़बर शेयर कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। कराची मां सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमन जी सदारत हेठि आला सतही इजलास थियो आहे। अपडेट कनासी इजलास में मुख्तलिफ पैदावारी इदारन अमन रवादारी समाजी हम आहंगी के हथी ॾियण ते ज़ोर ॾिनो वियो। मीडिया इंडस्ट्री जो तामीरी ऐं मुस्बत समाज लाइ ताक़तवर किरदार आहे। इहो चवणु आहे सीनियर सूबाई वज़ीर जो। असांखे असराइते ऐं ज़िम्मेवार मवाद जी तख़लीक़ ज़रिए इंतिहा पसंद बयाननि जो मुक़ाबिलो करणो आहे। असांजो मक़सदु इतिहाद हुबुल वतनी ऐं सक़ाफ़ती शऊर खे फ़रोग़ ॾियणु आहे। इहो चवणु आहे सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन जो। ख़बर मां सां शेयर कयूं। कराची मां सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमन जी सदारत हेठि आला सतही इजलास थियो आहे। इजलास में मुख़्तलिफ़ पैदावारी इदारनि अमन रवादारी समाजी हम आहंगी खे हथी ॾियण ते ज़ोर मीडिया इंडस्ट्री जो तामीरी ऐं मुस्बत समाज लाइ ताक़तवर किरदार आहे। असांखे असराइते ऐं ज़िम्मेवार मवाद जे तख़लीक़ ज़रिए इंतहा पसंद बयाननि जो मुक़ाबिलो करणो आहे। सीनियर सूबाई वज़ीर जो चवणु आहे त असांजो मक़सदु इतिहाद हुबुल वतनी ऐं सक़ाफ़ती शऊर खे फ़रोग़ ॾियणु आहे। अवां सां ख़बर शेयर कयूं पिया। कराची मां सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमन जी सदारत हेठि आला सतही इजलास थियो। अपडेट कनासी इजलास में मुख्तलिफ पैदावारी इदारन अमन रवादारी समाजी हम आहंगी के हथी ॾियण ते ज़ोर ॾिनो वियो। मीडिया इंडस्ट्री जो तामीरी ऐं मुस्बत समाज लाइ ताक़तवर किरदार आहे। अहम ख़बर आहे। असांखे असराइते ऐं ज़िम्मेवार मवाद जी तख़लीक़ ज़रिए इंतिहा पसंद बयाननि जो मुक़ाबिलो करणो आहे। असांजो मक़सदु इतिहाद हुबुल वतनी ऐं सक़ाफ़ती शऊर खे फ़रोग़ ॾियणु आहे। अपडेट कयूं खे कराची मां सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमन जी सदारत हेठि आला सतही इजलास थियो आहे।